हक़ मौजूद साथियों आश्रम जी दुनिया में अजीब मुशाहिदनि जो हिकिड़ो सिलसिलो मुसलसल रहे थो। उन में ईअं थिए थो जो पहिरीं को बि तसवुर या ख़्यालु जनम वठे थो ऐं उन तसवुर खे पचाइण सां पोइ वरी उहो ई तसवुर साम्हूं कंहिं हक़ीक़त या दर्शन जे रूप में निर्वार थिए थो। हीअं ई कुझु ॾींहंनि खां मुर्शिद लतीफ़ जो इहो बैत आश्रम में बहस हेठो अचो अचो पून वाका कयो वणनि में, अचो अचो पून वाका कयो वणनि में, सनिया सजणनि जा चोटी चढ़ियो चून, कांग न कूड़ा हून पिरियां संदे पार जा। ऐं पोइ ईअं थियो त कुझु ॾींहंनि जी साई खां पोइ कांग काल आश्रम में आयो। हिकिड़ो कांग इहो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो आयो ऐं अची आश्रम में वरी इत्मिनान सां वेझो थी वेठो ऐं कुझु जाइज़ो वठणु लॻो। जाइज़े में उन छा ॾिठो कीअं बहरहाल उन खां पोइ ईअं उॾाणो ऐं ख़बर न आहे कहिड़ी ॾिसा ॾांहुं हलियो वियो। ऐं बसि कुझु घड़ियुनि खां पोइ हू पंहिंजा वरी ॿिया काफ़ी साथी संगी वठी आयो ऐं इहे जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो से आश्रम खां कुझु पर भरो आश्रम जे ई पिण में कुझु पर भरो अची वेठा ऐं पाण में ॿोलणु लॻा। संदुनि ॿोलीअ में कहिड़ियूं गुज़ारतूं ऐं प्रोलियूं हुयूं तंहिंजी त ख़बर अञा ज़ाहिर आहे पाण नथा वठी सघूं, पर बहरहाल इहो सॼो उन मुर्शिद जे बैत जो लकाउ हो जंहिंखे ॾिसी सभु आश्रम जा संगी वॾे लुत्फ़ में अची विया त वाह हीउ जेको आहे सो ॾिसो इहो तंहिं ॾींहुं हिन बैत में कांगनि खे सारियोसीं पिए, अॼु सोणा हीउ किथां आया आहिनि। ऐं इहे परभरा इहे सभु कांग वेही पाण में ॿोलींदा रहिया, कचरियूं कंदा रहिया ऐं कुझु जाइज़ो वठंदा रहिया जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। ईअं पाण में ॿोले ॿोले कुझु घड़ियूं परभरा वेही ऐं पोइ वरी ओचितो ईअं उॾाणा जीअं सॼे पिड़ खे उन्हनि आश्रम जे सॼे पिड़ खे ईअं फेरो ॾींदा रहिया। फेरे ॾियण खां पोइ वरी ईअं थियो जो कुझु वेझा थी अची वेठा सभु पाण में असांखे वेझा थी अची वेठा ऐं उन जेको सो आश्रम जे उन ख़ामोशीअ जे थले ते अची देरो जमायऊं। इहो जंहिं थले ते वेठा आहिनि ऐं कुंड खां ख़बर जो ॼार जो नंढिड़ो वणु आहे उन जे पासे में अची वेठा ऐं वरी साॻियूं ई ॿोलियूं ॿोलणु लॻा ऐं वॾे हिकिड़े करार में ऐं वॾे हिकिड़े इत्मिनान सां सभु पाण में अची वेठा ऐं ॿोलियूं ॿोलणु लॻा ऐं आश्रम जा सभु संगी खेनि वॾे प्यार सां ॾिसी रहिया हुआ ऐं मुर्शिद लतीफ़ जे उन बैत खे हक़ीक़ी रूप में ॾिसी सभु सराह थिया त अचो अचो पून वाका कयो वणनि में, सनिया सजणनि जा चोटीअ चढ़ियो चून, कांग न कूड़ा हून पिरियां संदे पार जा। ऐं पोइ सभिनी गॾिजी इहो चयो त हाणे हिन लकाउ खे पाण त अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं पर दुनिया खे कीअं सम्झाइजे त इहो इसरार कीअं आहे। सो आश्रम में शयूं पाण मुशाहिदे सां ई सम्झी सघंदियूं आहिनि। हक़ मौजूद।